खबर सिलसिलो जारी खबर शेयर कंदासीं हींअर परेयालुء बॉائज हाई सेकेंडरी स्कूल में सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिलाद मल्हायो वियो, जंहिंमें शागردن हमद नात ऐं क्विज़ प्रोग्राम पिणु कया विया। उन मौक़े ते उस्तादन ऐं शागردن वाइसा परेयालुء सां ॻाल्हाईंदे चयो त हीअ असांजो जेको सो अॼु जेको मिलाद जो मक़सदु आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैरवीअ ते हलण जे लाइ शागردن में इन्वेंट्स पैदा कया था वञनि ऐं उनखे ॾसपंद ॾिनो थो वञे त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी सादगीअ बाबति कीअं ज़िंदगी गुज़ारी ऐं हुनजो हलण चलण छा हुयो। अचो त हुनजे जेको सो प्रोग्राम जो कुझु झलकियूं ॾिसो। वसल्लम जन फरमायो आहे, जंहिं विलादत थी त मुंहिंजे जिस्म मां रोशनी निकिती, जंहिं रोशनीअ सबब मुल्क शाम जूं माणियूं रोशन थी वियूं। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दाई हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला अन्हा जी वालिदा शिफा हुई, जंहिंजे हथनि मुबारकनि में साईं जन जी विलादत थी। विलादत वक़्त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र आसमान तरफ हुई ऐं हथ मुबारक ज़मीन ते टिकियल हुआ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वालिदा फरमायो आहे त हमल वक़्त ॿियनि पेट औरतुनि वांगुरु मुंहिंजे का बि समय अटी राय नज़र न आई ऐं बल्कि उन में उठियलु का बि महसूस न कयमि ऐं न ई खाइण लाइ कंहिं शइ जी का तलब महसूस कयमि। सर से लेकर पांव तक तनवीर ही तनवीर है, सर से लेकर पांव तक तनवीर ही तनवीर है। मुंह से निकला जो भी जुमला हकीकी वो तकरीर है। देखती है दुनिया मुस्तफा को देखकर जे भागन ता सदके तो मदनिया जो पीगो लोडायो बेहूंदो तो लालण के लोरियूं बुदायूं बेहूंदियूं, तो लालण के लोरियूं बुदायूं बेहूंदियूं। को तारीख में गीत गायो बेहूंदो। हलीमा अम्मा तुझे भागन ता सदके तो मदनिया जो पीगो लोडायो बेहूंदो। पयो आहे जॾहिं उन चेहरो मुबारक सजदे खां मथे खयो ऐं आसमान ना निहारियई त नुन बीबी साईं बीबी आमना साईं हज़रत अब्दुल मुत्तलिब के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दिनो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन घरवारी जो नालो ॿुधायो जंहिंजी हयाती में पाण सां ॻोल्हण ॿियो निकाह न कयो हो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे उन घरवारी जो नालो ॿुधायो जंहिंजे हयातीअ में पाण सां ॻोल्हण ॿियो निकाह न कयो हो। जवाब दुरुस्त है। अस्माउल हुस्ना केड़ी शे के चयो वेंदो आहे? अस्माउल हुस्ना केड़ी शे के चयो वेंदो आहे? जवाब दुरुस्त है। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुहम्मद कंहिं रखियो? ॾाॾे अब्दुल मुत्तलिब। ॾाढा मज़ा। जवाब दुरुस्त आहे। सुभान अल्लाह चओ। नबूवत खां अॻु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो करीब तरीन दोस्त कहिड़ो? नबूवत खां अॻु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो करीब तरीन वेझे में वेझो दोस्त कहिड़ो हुयो? हज़रत अबू बकर सिद्दीक़। चओ सुभान अल्लाह। कुरान करीम में तिलावत जा कुल घणा सजदा आहिनि? 14। जवाब दुरुस्त आहे। 5 सुवाल 7th A पूरा कया, 7th B खां सवाल कंदासीं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि खे कुरान करीम में कहिड़नि लक़बनि सां सॼो वेंदो आहे? उम्महातुल मोमिनीन। जवाब दुरुस्त आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हफ्ते जे ॾींहं मां कहिड़े ॾींहुं ॼावा? सूमर। जवाब दुरुस्त आहे। हिजरत वारी रात पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बिस्तरे ते केर सुतल हुआ? हज़रत अली करमुल्लाह वजह। चओ सुभान अल्लाह। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी वालिदा जे वफ़ात खां पोइ संदन पालना या परवरिश कंहिं कई? जवाब दुरुस्त आहे। जंगे बदर कहिड़े महीने में लगी? रमजानुल मुबारक में। जवाब दुरुस्त आहे। हाणे वरी ॿीहर असां 10 सुवाल कंदासीं। हिन में बि कोई ऑप्शन न आहे। अच्छा हिन